आया, ऐ जिब्रील तुझी जरूरत ना है। हजरत इसराफील आयो, मां मलाइका फूक ॾेई तुझी बाहूं ठाहे छॾिया। इसराफील रब मूंसां गॾु आहे, तुंहिंजी बि काई ज़रूरत ना है। हजरत मीकाईल आयो, ऐ इब्राहिम मां मींहं वसाइण वारो फ़रिश्तो आया। ॾाढे नथो चवे सुभान अल्लाह। फ़रिश्तो आया, मां मींहं वसाइण ते मुंहिंजी ड्यूटी आहे। अल्लाह जे हुक्म सां हर जाइ ते मींहं वसाईंदो आहियां। ऐ जिब्रील सिर्फ अल्लाह जे हुक्म जो पाबंद ना चे तो अल्लाह जंहिंजे हुक्म जो पाबंद कंदो आहे उन जे हुक्म जो भी पाबंद आया। सरकारे दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वाली वसल्लम तो असा जो लजपाल नबी, नबी जन जो सरदार नबी, इमामुल अंबिया जनाब आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वाली वसल्लम पांजे पाक घर में, पांजे पाक हुजरे में तशरीफ फरमाए। दरवाजो खड़कियो आ, ए राबी दरवाजे ते बीठो आ। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां तुझी दरबार में सवाली बणदी आयो आया। ॾाढे त चओ सुभान अल्लाह। एराबी चादर खपई न, मानी खपई न, कपड़ा खपनी न, भला ॿी का शइ खपई, दिरहम खपनी न, भला सवाल कहिड़ो खणी आयो आहे? चए थो साईं बारिश जे लाइ सवाल खणी आयो आहियां। ॾाढे नथो चवे सुभान अल्लाह। छो बारिश जे लाइ, बरसात। एरा बि छा ख़बर न अथई त बरसात बरसाइण वारो केरु आहे? या रसूल अल्लाह ख़बर आहे, मींहं आसमान खां ईंदो आहे, मींहं वसाइण वारो अल्लाह, मींहं ते ड्यूटी फ़रिश्तो वसाइण वारो मीकाईल, हुक्म ख़ुदा जो थींदो आहे, वसाईंदो मीकाईल। एॾे ख़बर पोइ तोखे ख़बर बि आहे त रब खां बरसात घुर। फरमाए हा या रसूल अल्लाह, जे तूं मौजूद हुजे त मां छो घुरां? मां तुंहिंजो सवाली आहियां, तूं रब जो सवाली थी। बरसात खपे, बरसात। मुझे नबी ईअं न चयो। जेकॾहिं शेख साहब जो कपड़े जो दुकान आहे, हाजी मोहम्मद शरीफ, जेकॾहिं इन वटि कोई वञे ऐं चवेसि त मूंखे सोन जो तोलो ॾे त चवंदो चरियो आहे, पागल आहे, दीवानो आहे, मां वटि कपड़े जो दुकान आहे, वरी सोन वठण आयो आहे। हेॾे तवजो कर। अल्लाह जे हबीब जी दरबार में आयो, या रसूल अल्लाह बरसात। फरमायई न, ईअं न चई त वञ अल्लाह खां घुर, ईअं न चई त मां वटि बरसात आहे ई कोन। फरमायई जेकॾहिं आयो आहे त वेह, मां हथ थो खणा। रब्बुल आलमीन फरमायो आहे, महबूब तुंहिंजे हथनि खणण में देर आहे, मुंहिंजे क़बूल करण में देर न आहे। हथ तुंहिंजा खजबा वञनि। हेॾे तवजो कजाए, तुंहिंजा हथ यदुल्लाह, तुंहिंजी ज़ुबान लिसानुल्लाह, तुंहिंजो चेहरो वजहुल्लाह। तवज्जो, अल्लाह बेमिसाल आहे। ख़ुदा खे हथ आहिनि, ॾाढियां था चओ, हथनि खां पाक आहे। ख़ुदा खे चेहरो आहे, चेहरे खां पाक आहे। ख़ुदा खे ज़ुबान आहे, ख़ुदा ज़ुबान खां पाक आहे। फरमाए तो महबूब तुंहिंजा हथ यदुल्लाह, या अल्लाह तू हथनि खां पाक आहे, मुंहिंजे हथनि जो मिसाल पंहिंजे हथनि सां छो थो ॾे? या रसूल अल्लाह तुंहिंजी ज़ुबान लिसानुल्लाह, या अल्लाह तू
तू जुबान का पाक, तू मुझी जुबान जो मिसाल, पांजी जुबान सा तोड़े जुबान का तू पाक आई। फरमाए हा महबूब मां बेमिसाल रब, तुझे हथन जो मिसाल पांजे हथन सा रही। दुनिया वारन के लाड़ काने वारन के समझाइण तो चाहिया, मता कदे चौदा हुजो त नबी के भी बात असा के भी बात, मता कदे ये चौदा हुजो नबी के जुबान असा के जुबान, जेड़ी नबी जी जुबान तेड़ी असा जी, मता ये चौदा हुजो त जेड़ा असा जा हथ तेड़ा नबी जा, मता कदे ये चौदा हुजो जेड़ो तू जो चेहरो तेड़ो असा जो, कदे न चौजो छो त मां बेमिसाल रब तो मिसाल दिया। महबूब तू जो चेहरो वजहुल्लाह, तुझी जुबान लिसानुल्लाह, तुझा हाथ यदुल्लाह, ताकि दुनिया का कोई बंदा तेरा मिसाल न दे सके। ॾाढो नथो चवे सुभान अल्लाह। हेॾे हिकिड़े मुल्ला तकरीर कई आहे, अरे हे ॾिसो था वरी नबीअ खे चवंदा था वतन था पापा, नबी अल्लाह जो बेमिसाल नबी आहे। अरे जेको खाए थो पीए थो घुमे थो फिरे थो, जंहिंखे घरवारी भी आहे, बच्चा भी आहे न, पुट भी न्याणियूं भी आहे न, शादियूं भी करे थो, पोइ वरी बेमिसाल काॾो बणियो। अरे सम्झी वञो हो नबी, असीं उम्मती आहियूं। हाँ न न न न हिकिड़ो ॿियो अथई टंडे बागे में ईसो जिथे वञे खाली करे खीसो। ॾाढियां था चओ। मां शहर में तकरीर करे आयो आहियां, जंहिं दौरान हिन अची करे 50 माण्हू मोकिलियो, हमलो कयो जलसे ते। अल्हम्दुलिल्लाह सुन्नी अहिड़ा चुस्त माण्हू हुया जो 50 खे अस्पताल पहुचायूं। 2 कलाक तकरीर कंदो रहियुसि, मथों वट पकड़ लौटन ते कयूं त असांजो शहर आहे, हिन में सुन्नी छो आया आहिनि। मां चयो शहर सब पाकिस्तान कायनात मुस्तफा जे तुफेले बनी आहे, पाक पैगंबर जा गुलाम हर जार के हक जो कलमो ॿुधाईंदा रहंदा। नतीजो अहिड़ो निकितो आहे, नतीजो साईं सरदार साहब चवनि, नतीजो अहिड़ो निकितो आहे जो सॼे शहर में 12 माण्हू सुन्नी थी विया। हाँ जॾहिं मुंहिंजो जलसो थींदो आहे 4-5 गाॾियूं छड़ो टंडो भागो खाईंदियूं आहिनि। चवे थो पियो अदा ॻाल्हि ॿुधी थो त मां चावल ॾिठा आहिनि, चावल हाँ साईं चावल ॾिठासीं, हिकिड़ा सुकदासी, हिकिड़ा 6 नंबर, हिकिड़ा बासमती, हिकिड़ा वॾा कर्नल चांवर, ईअं सम्झो खणी ॿिया चांवर खटो कर्नल मथे, पोइ ईअं सम्झो नबी कर्नल चांवर, असीं थोड़ा खट वारा चांवर आहियूं। मैंने कहा मुल्ला जी जरा बात करने में शर्म तो कर, तुझे शर्म नहीं आता कि चावल का मिसाल नबी से देता है। अरे चावल खाने के बाद टट्टी की सूरत में निकलता है, गंदगी की सूरत में निकलता है। मेरा नबी तो पाक है, मेरे नबी के सर पे लिबास पहनने वाला कुर्ता पाक, मेरे नबी के सर पे तमामा वो कपड़ा पाक, नबी की चादर पाक, नबी के बच्चे पाक है। बुलंद आवाज से बोले सुभान अल्लाह। अच्छा हिकिड़ा था चवनि त नबी चांवरनि जो मिसाल, वॾी ॻाल्हि आहे। वरी हिकिड़ो थो चवे जीअं अरे तव्हीं नबीअ साईं खे तव्हां चवंदा हाज़िर नाज़ुर रह, पोइ बस में वेठा हो किरायो छो नथा ॾियो? नबीअ जो किरायो बस में जो वेहो था, तव्हांजो नबी हाज़िर नाज़ुर आहे त किरायो ॾियो। मां चयो अलाह जो बि वठो। ॾाढे त चओ हमरा जो वे एक किराया आगे महंगा सही है, मुझो थई हे अल्लाह जो थई वो भी गड्ढा, हे रसूल जो थी वो भी गड्ढा। तवज्जो है ना, अंधे अकीदे का खुदा बचाए। ॾाढा चओ जबरदस्ती चओ बुलंद आवाज़ सां, अंधे अकीदे का खुदा बचाए, खुदा बचाए। अरे मां चयो खबरदार तू नथो सुञाणी। हजरत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं खिज़र अलैहिस्सलाम सां मुलाक़ात कई, हजरत खिज़र अलैहिस्सलाम जॾहिं बेड़े ते सवार थिया, हिकु नबी आहे ॿियो वली आहे, अल्लाह जे वली हजरत खिज़र अलैहिस्सलाम खीसे में हथ आणी किरायो कढियो। मलाह तो चवेसि, मलाह तो चवे साईं मां लाड़काणे जो वहाबी थोरो ई आहियां, तूं किरायो थो ॾे।
मां नबियन ऐं वलियन खां किराया न वठंदो आहियां। जॾहिं बेड़ी थोरो अॻिते हली त अल्लाह जे वली हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम सुराख कढियुसि, मूसा अलैहिस्सलाम हथ खां वरितो। अल्लाह जा नबी वली हे छा थो करे? हिकु त मिस्कीन किरायो न वरितो आहे, पियो बेड़नि खे टुंग कढंदो वठो, वरी सुराख तो कढी पियो, किरायो बि कोन वरितई। हेड़ी महिरबानी, वो बि सुराख तो कढी। अल्लाह जे वली चयोसि त ए मूसा कलीमुल्लाह, सबिर नथो करे सघी, मूं तोखे अॻ में ॻाल्हि कई आहे। हज़रत मूसा चयो भला सबिर तो कयां, हलो अॻिते। किनारे ते पहुता, चई भला ॿुधाए छा हिकमत हुई? चई ॾिसे पियो बेड़ा पकड़िया पिया वञनि। चई हाओ। चई बेड़ा पकड़िया पिया वञनि, फौज वठे पई न? चई हाओ। अॼु बि पकड़ थींदी आहे। मुशर्रफ साहब, छा मुशर्रफ गोलमोल, मुशर्रफ अचे थो, अञा महीनो पियो आहे, वठ पकड़ गाॾियुनि जी अॻ में आहे। गाड़ियों पकड़े अंदर करन थानन में साईं मुशर्रफ ले माण्हू नेणा आहिनि, उनखे ॿुधाइणो आहे तुंहिंजे लाइ एॾी आवाम आई आहे। उन वक़्त बि हुकुमरान इहो कंदा हुआ, बेड़नि खे पकड़ींदा हुआ। अल्लाह जे वली फरमायुसि त ए मूसा, हुन किनारे तां मुंहिंजी निगाही कम कयो आहे कि हुन किनारे ते पकड़ थी थिए। हिकु किरायो न वरितई, बेड़े खे सुराख कढियासि। जंहिं बेड़े में ऐब हूंदो आहे फौज कोन वठी वेंदी आहे। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू गाॾी थो हलाए, उन गाॾीअ खे बानट बि कोन्हे, ब्रेकूं बि फेल अथसि, पासा बि सॼा ख़तम अथसि, मेहूं खणंदी आहे लाड़काणे जूं, हाणे सच ॿुधाए त इन गाॾीअ खे फौज हथ लाईंदा? चवंदा हे त असांजी वर्दी खां ई पुराणी आहे। ॻाल्हायो त सही ज़रा। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम हुन किनारे खां निगाह करे, अल्लाह जे वलीअ जी निगाह इहो कम करे, हुन किनारे ते पहुचे। बारह अर्ज़ पे कयमि किराए जी ॻाल्हि कि मलाह बि ॾाढो सचो हो, जंहिं नबीअ वलीअ खां किरायो न वरितो। मां चयो इन जे लाइ असां खां नबीअ जो किरायो न वरितो वेंदो आहे। मुस्तफ़ा गॾु ज़रूर आहे, पर मुंशी जेके आहिनि उहे हलाली आहिनि, पर तो जहिड़ा हरामी हुजनि त किरायो वठनि न। पर जेकॾहिं ॻाल्हाए त चवंदा मौलवी साहब ॾिठई हेड़ा सही लफ़्ज़ ॻाल्हाए वियो। अरे तो असांखे न, पर तो असांजे नबीअ खे, मौलाना खलील अहमद खे ॻाल्हाए बर्दाश्त कंदासीं। सैयद फारूक शाह खे कोई ॻाल्हाए बर्दाश्त कबो। हाफ़िज़ सरदार अहमद इन जलसे जे बानी खे कोई ॻाल्हाए बर्दाश्त कबो। आमिना जे लाल खे कोई ॻाल्हाए त उनजी ज़ुबान चिकाए कढबी कि मुस्तफ़ा जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण वारी ज़ुबान ई न हुजे। ॾाढो नथो चवी सुभान अल्लाह। हाय हाय। हज़रत बिलाल खे जॾहिं गिरफ़्तार उमैया घुरायो, चए थो बिलाल मां ॿुधो आहे तूं नबी ते कलमो पढ़ियो आहे। बिलाल चए थो मूंखे टुकड़ा टुकड़ा कर, पर मुस्तफ़ा जो नालो न खणजाए। मूंखे जीअं वणे वठी छॾ, मूंखे जीअं वणे क़त्ल करे छॾ, मूंखे जीअं वणे शहीद करे छॾ, पर दिलबर हबीब जो नालो न खणजाए। मां बिलाल मुस्तफ़ा जो मजनू आहियां, मां बिलाल पैगंबर जो दीवानो आहियां, मां बिलाल नबी जो मस्तानो आहियां, मां बिलाल नबी ते जान ॾियण वारो आहियां, जानसार आहियां, हलवे खोर न आहियां, गवाह खोर न आहियां, मुस्तफ़ा ते जान गोर करण वारो आहियां। उमैया सोचो बिलाल जो जज्बो ॾिसी चइनि माण्हुनि खे हुकुम कई वठी वञोसि। अहिड़ो दीवानो आहे, अहिड़ो मस्तानो आहे जो नबीअ जे लाइ का ॻाल्हि ई बर्दाश्त नथो करे। पोइ सच ॿुधा, जेकॾहिं मुस्तफ़ा जे शान में हज़रत बिलाल जहिड़ो आशिक़ का शइ बर्दाश्त नथो करे त हाफ़िज़ सरदार भट्टी वरी बर्दाश्त कंदो छा? ॾाढे नथो चवी सुभान अल्लाह। इन जे लाइ त हिन मैदान में हर साल सफ़ाई थिए थी पई। खबरदार ताज हिन कुंड कुर्छ में